शेयर कंदासीं पीरकोट खां। पीरकोट सूबेदार जे रवासिन ज़मीन ते बाअसरनि पारां कब्ज़ो ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। सूबेदार जे रवासी ऐं ख़ाशकल बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि खान मोहम्मद, साईंदाद मोहम्मद उर्स, मुसमत वसाई मुसमत हवा ऐं ॿियनि समेत प्रेस क्लब पीरकोट अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदनि चयो आहे त इलाइक़े जे बाअसरनि वली लाल लाड़क, खान मोहम्मद लाड़क, नज़र मोहम्मद लाड़क ऐं ॿियनि हथियारनि समेत गॾिजी असांजी ज़मीन ते 30 जरेबनि ते कब्ज़ो कयो आहे। हिननि उहो बि ॿुधायो त ॼाणियल ज़मीन ते अॻु बि बाअसरनि असांजा 2 माण्हू क़तल कया आहिनि। अलादाद ऐं मोहम्मद उर्स ख़ाशकले खे क़तल कयो वियो आहे। हिननि IG सिंध ऐं SSP खेरपर खे ऐं वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़तमु करायो वञे ऐं असांजूं